अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़दा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगुन्ना इंदकल किब्रा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्युम वला तन्हरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाहा ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम मुअज़्ज़िज़ उलमा इकराम व तमाम मुअज़्ज़िज़ीन इलाइका व तमाम जमायत हाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, जीअं तव्हांखे मालूम आहे कि मरहूम मोहम्मद अज़ीम अंगारिया जे साले सवाब जे लाइ ही प्रोग्राम रखियो वियो आहे। दोस्तों, यकीनन उम्मीद रखूं था कि कुरान पाक पढ़ियो वेंदो, अहादीस पढ़ियो वेंदियूं, नातूं मनकबतूं पढ़ियूं वियूं या दुरूदो सलाम पढ़ियो वेंदो, ही ख़ैर ख़ैरात कई वई आहे। इहे सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी बारगाह एज़्ज़े में मक़बूलो मंज़ूर फ़रमाईंदो ऐं इन्हनि सभिनि जो सवाब अल्लाह ताला मरहूम खे पहुचाईंदो। यकीनन मरहूम सीधो जन्नत में दाख़िल थींदो, अल्लाह ताला उनखे बुलंद दरजात अता फ़रमाईंदो। सभु दोस्त तवज्जो सां वेहो। थोरो ई दोस्त जेके परते मुंहुं करे वेठा आहिनि, थोरो ओरते मुंहुं करे वेहो। अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल हले थी, उनखे पुठी न ॾेई वियो त बहितर आहे, अहिड़े मुंहुं करे वेहो। दोस्तों, क़ुरान पाक जी महफ़िल जिथे हुजे, अगर तव्हांखे उते अल्लाह पहुचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए तो उन में अदब सां मुहब्बत सां वेहो। कचहरियूं ॿाहिरि बि थींदियूं या कचहरी हिन महफ़िल खां पोइ बि थींदी या पहिरियां बि तव्हां कई हूंदी। अल्लाह जे क़ुरान ॿुधण जे लाइ, हदीस ॿुधण जे लाइ अदब मलहूज़ रखो। जॾहिं तो असांखे अदब हूंदो तॾहिं तूं असां कुझु पिराईंदासीं। माज़रत अलासिल अल्लाह तबारक व ताला असां तव्हांखे जेको दर्स ॾिनो आहे क़ुरान पाक में, उन ते अॼु अदा हबीबुल्लाह अब्दुल रशीद मौलवी नबी बख्श या मोहम्मद शरीफ या तमाम लिवायकीन सोगवार जेके आहिनि उन्हनि ते अमल कयो आहे। अल्लाह तबारक व ताला इहो दर्स ॾिनो आहे कि पंहिंजे अब्बे अम्मा जो क़दुरु कयो, जीअर आहिनि त उन्हनि जी ख़िदमत कयो, दुनिया छॾे वञनि त उन्हनि जे लाइ ईसाले सवाब जे लाइ क़ुरान ख़ानी करियो, ख़ैर ख़ैरात कयो, सदका कयो, वाइज़ो नसीहत करायो ताकि उन्हनि सभिनि जो सवाब मरहूमैन ताईं पहुचे ऐं अल्लाह ताला मरहूमैन खे बुलंद दरजात अता फ़रमाए। ही आइन इस्लाम आहे दोस्तों, ही को रस्म रवाज कोन्हे, बल्कि इहो सिस्टम असल खां हलंदो पियो अचे। अल्लाह तबारक व ताला असांखे पंहिंजे वालिदैन जे हवाले सां, अगरि हू दुनिया में आहिनि त कहिड़ो दर्स ॾिनो आहे, अगरि हू दुनिया छॾे था वञनि त अल्लाह तबारक व ताला असांखे उन्हनि जो कहिड़ो दर्स ॾिनो आहे, उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदुसि। टाइम जी भी किल्लत आहे, लेट थी विया आहियूं इलाही, मुख़्तसिर तव्हांखे इन हवाले सां ॿुधाईंदुसि। सब गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी भी यार सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कुरान करीम फुरकान हमीद में इरशाद फरमायो वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। अल्लाह से फरमायो कि अल्लाह तव्हां खे इन गाल जो हुक्म थो ॾे ही के तव्हां अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न करियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां जमायत अहले सुन्नत जो अक़ीदो आहे कि अल्लाह खां सवाइ कंहिंजे अॻियां झुकण इबादत जी नियत सां इस्लाम मां कढी छॾींदो आहे। हता कि असां अहले सुन्नत वटि अल्लाह खां बाद अगर का हस्ती आहे त मोहम्मद अरबी जी आहे। असांजो अक़ीदो आहे अगर मोहम्मद अरबी जे अॻियां भी अगर केर इबादत जी नियत सां झुके त उन जो ईमान ख़त्म थी वेंदो आहे। बाक़ी अगर को जाहिल कब्र ते वेही सजदा करे वो सुन्नन जे खाते में छा लाए, वो सुन्नन जे खाते में कोने, वो असांजी नज़र में भी इस्लाम खां ॿाहिरि आहे। कब्र जे अॻियां इबादत जी नियत सां झुकण जाइज़ कोने। हिकिड़ी हूंदी आहे इबादत, हिकिड़ी हूंदी आहे ताज़ीम। इबादत अल्लाह जे लाइ ख़ास आहे, ताज़ीम हर उन जी आहे जंहिंखे अल्लाह इज़्ज़त अता फरमाए। पंहिंजे अब्बे अम्मा खे झुकी पेरनि ते हथ रखी हथ ॾियण सां इस्लाम वेंदो नाहे, इस्लाम मज़बूत थींदो आहे। छो जो अब्बे अम्मा जी ताज़ीम कबी आहे, इबादत न। अहिड़े नमूने सां औलिया अल्लाह या अंबिया अल्लाह जे साम्हूं झुकण ताज़ीम जी नियत सां या हजरे असवद जे अॻियां चुमी ॾियण उन जे अॻियां झुकण इहा उन्हनि जी ताज़ीम आहे, इबादत न आहे। इबादत जी नियत सां अल्लाह खां सवाइ कंहिंजे अॻियां झुकण जी असां वटि अहले सुन्नत वटि सख़्त ममानियत आहे। इबादत जी नियत सां अगर को शख्स मोहम्मद अरबी जे साम्हूं भी झुकंदो वो काफ़िर आहे। बाक़ी ताज़ीम करणी आहे। अलहासिल ताज़ीम भी शइ आहे, इबादत भी शइ आहे। वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। जंहिं भी अल्लाह जे निशाननि जी ताज़ीम कई उन्हनि जे दिलनि खे अल्लाह तक़वा जहिड़ी नेमत सां नवाज़ींदो आहे। अलहासिल इबादत भी शइ आहे, ताज़ीम भी शइ आहे। ताज़ीम में सजदो न आहे हूंदो, ताज़ीम में झुकबो आहे ऐं हर झुकण इबादत न आहे हूंदो। इहो कॾहिं मौक़ो मिलियो तव्हांखे ॿुधाईंदुसि। जेके दोस्त हर झुकण खे इबादत सम्झनि था उन्हनि खे ख़बर ई कान्हे त इबादत छा आहे, ताज़ीम छा आहे। अलहासिल अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो कि मां अल्लाह या ॻाल्हि मुक़रर करे छॾी आहे, लाज़िम करार ॾेई छॾी आहे। अल्ला तअबुदू इल्लल्लाह इल्ला इय्याहु। कंहिंजी भी अल्लाह खां सवाइ इबादत न कई वेंदी। अॻिते वबिल वालिदैन इहसाना। इबादत अल्लाह जी कई वेंदी, ताज़ीम वालिदैन जी कई वेंदी। रब फरमायो वालिदैन सां एहसान वारो सलूक कयो, वालिदैन ते एहसान कयो। अल्लाह जी इबादत कयो, वालिदैन ते एहसान कयो। तव्हांखे ॿुधाईंदुसि कि वालिदैन जे अॻियां झुकण इबादत न, उन्हनि जी ताज़ीम आहे। क़ुरान मां साबित आहे। हर झुकण इबादत न आहे हूंदो, हर झुकण शिरक न आहे हूंदो। अलहदा अलहदा चीज़ूं हूंदियूं आहिनि, सम्झण जो मक़ाम आहे, थोरो तवज्जो ॾेई सम्झो। अल्लाह फरमायो व बिल वालिदैन एहसाना। वालिदैन सां एहसान सां पेश अचो। एहसान छा आहे?
मिशकात शरीफ उलमा वेठा आहिनि। मिशकात जी पहिरीं हदीस वैसे मुख़्तसर लिखियल आहे अल आमालु बिनियात, पर उनखे पहिरीं हदीस उलमा न लिखियो आहे। पहिरीं हदीस आहे जंहिंखे हदीस जिब्रील सॼो वेंदो आहे। जिब्रील मुस्तफ़ा करीम जी बारगाह रिसालत में साइल बणिजी अचे थो, अची अर्ज़ करे थो। मुख़्तसर लंबी हदीस आहे, तव्हांखे सिर्फ़ एहसान जे हवाले सां ॿुधायां थो। अर्ज़ थो करे अख़बिरनी अनिल एहसान या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रसूल अल्लाह एहसान छा खे चइबो आहे? क़ुरान तो फरमाए व बिल वालिदैन एहसान आहे, वालिदैन सां एहसान सां पेश अचो। मुस्तफ़ा करीम खां जिब्रील पुछो एहसान छा खे चइबो आहे? हदीस मां तव्हांखे ॿुधायां थो कि एहसान कहिड़ी चीज़ आहे। असांखे क़ुरान जेको फरमायो आहे कि वालिदैन सां एहसान सां पेश अचो, त एहसान शइ छा आहे? मिशकात शरीफ जी पहिरीं हदीस जिब्रील वॾी हदीस आहे, हीअ उनजो नंढड़ो टुकड़ो आहे। मुस्तफ़ा करीम खां जिब्रील अर्ज़ करे पुछो या रसूल अल्लाह एहसान छा आहे? मुझे आका फरमायो अल एहसान अन तअबुदल्लाह कअन्नक तराह। मुस्तफ़ा करीम फरमायो एहसान इहो आहे कि तूं अल्लाह जी इबादत कर, पर इन नज़रिए सां, इन ज़हन सां कि तूं अल्लाह खे ॾिसी रहियो आहीं। नमाज पढ़ो, रोज़ो रखो, हज कयो, ज़कात ॾियो, जो कुछ तव्हां इबादत कयो उनमें नज़रियो, ज़हन, तसव्वुफ़ इहो रखो, तसव्वुर इहो रखो कि असांखे अल्लाह ॾिसी रहियो, असां अल्लाह खे ॾिसी रहिया आहियूं। अन ताबुदल्लाह कअन्नक तराहु, इबादत ईअं कयो गोया कि तव्हां अल्लाह खे ॾिसी रहिया आहियो। व इल्लम यकुन वहुव यराक, अगर इहो एज़ाज़ तव्हांखे नसीब नथो थी सघे, नमाज पढ़ूं था, पहिरियां त इहो तवज्जो क्योंकि असां अल्लाह खे ॾिसूं था, छो जो अस्सलातु मेराजुल मोमिनीन, नमाज मोमिन जी मेराज आहे। ऐं मेराज में वॾो एज़ाज़ अल्लाह जे हबीब खे अल्लाह जो दीदार थियो आहे। त नमाज में ईअं बि हो कि इहो तसव्वुर हुजे, इहो ख़्याल हुजे कि मां नमाज पढ़ां थो, नमाज पढ़ंदे पढ़ंदे अल्लाह जो दीदार करे रहियो आहियां। एहसान इहो आहे। अॻिते व इल्लम यकुन हुव यराक, अगर इहो ख़्याल नथो थी सघे कि मां अल्लाह खे कीअं ॾिसंदुसि, मां गुनहगार आहियां, नथो ॾिसी सघां, कम से कम इहो एहसान जो ॿियो दर्जो आहे कि हुव यराक, इहो ख़्याल रखो कि हू तव्हांखे ॾिसी रहियो आहे। एहसान जी माना आहे इबादत ईअं कयो कि अल्लाह खे तव्हां ॾिसी रहिया आहियो। जेकर इहो तसव्वुर, इहो ख़्याल, इहो ज़हन नथो बीहे त कम से कम इहो ज़हन रखो कि अल्लाह तव्हांखे ॾिसी रहियो आहे। हाणे अचो क़ुरान तो फरमाए व बिल वालिदैन एहसाना, वालिदैन सां एहसान सां पेश अचो। इन जो मतिलब इहो आहे कि पंहिंजो कमु करियो, कार कयो, कारोबार करियो, जो कुझु तव्हांखे करिणो आहे कयो, पर अहिड़े अंदाज़ सां करियो कि तव्हां हर वक़्तु पंहिंजे वालिदैन खे ॾिसंदा रहो। वबिल वालिदैन एहसान आहे, पंहिंजे वालिदैन सां एहसान वारो रवैयो रखो। एहसान इहो आहे कि वालिदैन खे ॾिसंदा रहो। मुंहिंजे हबीब जी हदीस आहे कि अगर तव्हांखे मौक़ो मिली वञे, तव्हां पंहिंजे अबे अम्मा जे चेहरे खे सुठी नियत सां ॾिसो। मुस्तफ़ा करीम फरमायो तव्हांखे मक़बूल उम्रे जो सवाब मिलंदो। मक़बूल उम्रे जो मुस्तफ़ा करीम फरमायो, अल्लाह फरमायो कि वालिदैन सां एहसान वारो रवैयो रखो। जित बि हुजो पंहिंजे वालिदैन खे गॾु खयूं वठो, उन्हनि जी ख़िदमत कंदा रहो, कम में कार में हर वक़्तु पंहिंजे वालिदैन जे चेहरे खे ॾिसंदा रहो। दुनिया में, ज़िंदगी में चलो अगर ईअं न थिए, भई ठीकु आहे, वालिद साहब ॿुढो आहे, हर जॻह ते नथो वञी सघे, त उनखे अहिड़े हंधि वेहारियो, तव्हां अहिड़े हंधि कारोबार करियो, अहिड़े हंधि सिस्टम हलायो कि हू तव्हांखे ॾिसंदो रहे। पर नज़र पवंदी न हिते अबो वेठो हुजे, तव्हां हुते ई कमु करियो।
दुकान कारोबार एड़ो खोलियो कि अब्बे जी नज़र तव्हांजे मथां हुजे, इहो एहसान आहे। या अब्बे अम्मा खे ॾिसंदा रहो या अब्बो अम्मा तव्हांखे ॾिसंदा रहनि। अब्बे अम्मा खां दूरी न कयो, क़ुरान जो दर्स आहे, अब्बे अम्मा जे साम्हूं वेहो, अब्बे अम्मा खे ॾिसंदा रहो, अब्बो अम्मा तव्हांखे ॾिसंदो रहे। इहो अब्बे अम्मा जो एज़ाज़ आहे। अॻिते अल्लाह फरमायो इम्मा यबलुगुन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा, जॾहिं हू वॾा थी वञनि, कुराड़ा थी वञनि, ॿुढा थी वञनि, तब अल्लाह जो क़ुरान तो फरमाए कि उन्हनि खां बेज़ार न थियो, बल्कि फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा। वॾा थी वञनि न पोइ उन्हनि खे झिड़क न ॾियो। वॾा थी वेंदा न पोइ अब्बे मां खे माण्हू चवंदा नंढा नौजवान, बाबा तो मां झलिया आहियां, तूं असांखे कंध में लॻी वियो आहीं, बाबा तो मां फथा आहियां। न, क़ुरान तो फरमाए फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा, उन्हनि खे उफ़ बि न चओ ऐं उन्हनि खे झिड़कियो बि न। उफ़ जो मतिलब अब्बो अम्मा तव्हांखे ॻाल्हाए, तव्हांखे जो कुझु अचे हुनखे चवे, भले तव्हांखे बेइज़त करे, भले तव्हांखे कुटे, तव्हां उफ़ बि न चओ, चुप करे बीठा हुजो। अब्बे खां इहो बि न पुछो त छा लाइ थो हाणे, अम्मा खां इहो न पुछो त छा लाइ थो हाणे। हो कुटींदा रहनि, हणंदा रहनि, लठियूं हणंदा रहनि, जूता हणंदा रहनि, सिसी हेठि करे झुकाए बीठो हुजो, तव्हां निकिरी बि न वञ, बीठो हुज। वला तनहरहुमा, हुननि खे झिड़क बि न ॾे। इहो अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में वालिदैन जो दर्स ॾिनो आहे कि वालिदैन जी ख़िदमत ईअं करियो कि उन्हनि खे उफ़ बि न चओ ऐं उन्हनि खे झिड़कियो बि न। उफ़ जी तावील कुझु उलमा इहा बि लिखी आहे कि ख़ुदा ना ख़ास्ता अब्बो अम्मा ॿुढा थी वञनि, उहे पंहिंजे बिस्तरे ते हंगनि, मुटनि, काकूस कनि, लेट्रिन बाथरूम बिस्तरे ते कनि। उफ़ फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा, उफ़ जी तावील उलमा लिखी आहे बिस्तरे ते हंगनि। तुंहिंजी घरवारी न, उन्हनि जी ज़िम्मेदारी कान्हे, तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। अक्सर घर हितां विढ़ंदा आहिनि, माण्हू घरवारी खे मजबूर कंदा आहिनि, बाबे हंगियो आहे धोईंसि, अम्मा हंगियो आहे धोईंसि, उनजी ज़िम्मेदारी कान्हे। अगरि करे थी उनखे सवाबु थींदो, न कंदी अब्बे अम्मा जी ख़िदमत तोखे असांखे करणी आहे। अगरि घरवारी न करे पोइ घरवारी जी नौबत तलाक ते पुॼी वेंदी आहे। न, फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा जी तावील उलमा लिखियो आहे बिस्तरे ते अब्बो या अम्मा काकूस कनि, पोइ उनखे पुट या न्याणी मतिलबु बच्चो उनखे धोए, ईअं धप अचेसि, धप ईंदे ईंदे ईअं साह रोके रोके अचानक ईअं करे धप्पा एतिरो कयईं त बि अल्लाह जे हबीब फरमायो उन बच्चे जी बख़्शिश कान्हे। सम्झो, अब्बे अम्मा खे मज़ाक न सम्झो दोस्तो। नौजवान आहियो, पंहिंजे अब्बे अम्मा खे तव्हां घर में छॾे पंहिंजनि दोस्तनि यारनि सां चांहियूं पीअंदा आहियो, तव्हांखे अब्बे अम्मा खाराए प्यारे वॾो कयो आहे, कॾहिं अब्बे अम्मा खे राज़ी कयो अथव? अल्लामा इमाम मुहिबुद्दीन तिबरी रहमतुल्लाह अलैह तफसीर तिबरी जे अंदर हदीस आंदी आहे। इमाम बुखारी में हदीस आंदी आहे कि हिकिड़ो माण्हू आयो, अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां हिजरत पिया था कयो, लॾे था वञो मके खां मदीने, या रसूल अल्लाह मूंखे बि इजाज़त ॾियो, मां बि तव्हां सां गॾिजी हलंदुसि। पाण करीमन फरमायो हल। वरी अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह मां हलां त सही, पर मुंहिंजो अब्बो अम्मा रोवनि था, उहे चवनि था कि असांखे छॾे न वञ। मुस्तफ़ा करीम फरमायो इज़हब इलैहिमा, उथी वञ उन्हनि ॿिन्ही जे तरफ़, अदहकहुमा कमा अबकीककुमा, तोखे हिजरत जी इजाज़त कान्हे, जीअं तूं उन्हनि खे रोहारे आयो हीअं वञी हुननि खे खिलाए, खिली खिली तोखे इजाज़त ॾियनि त हिजरत करे सघीं थो, अगरि खिली खिली इजाज़त न ॾियनि त हिजरत बि नथो करे सघीं, मके में वेठो हुज। हालांकि हिजरत वॾी ॻाल्हि हुई, रसूलुल्लाह सां गॾु मदीने वञणो। मुस्तफ़ा फरमायो मुंहिंजे करे अब्बे अम्मा खे बि छॾे न अच, अब्बे अम्मा जी ख़िदमत कर। ॿुधो हूंदो अवेस करनी,
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हो, यमन में रहंदो हो। मुस्तफ़ा करीम फरमाए इन्नी अजिदु रीहर रहमान मिनल यमन, मूंखे अल्लाह जी खुशबू अची रही आहे यमन मां। उलमा लिखियो आहे कि उते अवेस करनी रहंदो हो, रसूलुल्लाह जे ज़माने में हो, ॿुधो वई इस्लाम पोतो हुयुसि, पर सिर्फ़ इन करे रसूलुल्लाह वटि कोन आयो हो, सिर्फ़ इन करे रसूलुल्लाह वटि कोन आयो हो कि पंहिंजे अम्मा जी ख़िदमत कंदो हो, अम्मा जी ख़िदमत कंदो हो। उन जो नज़रियो हो कि मूंखे अम्मा जी ख़िदमत जेका आहे सा दुनिया में भी इज़्ज़त ॾियारींदी त आख़िरत में भी इज़्ज़त ॾियारींदी। हज़रत अवेस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह रिसालत में न आया, इन करे न आया कि हू पंहिंजे अब्बे अम्मा जी ख़िदमत कंदा हा। अलासिल अॻिते अल्लाह फरमाए थो उफ़ियूं वाला तनहरुमा, उन्हनि खे उफ़ बि न चओ, काकू साणो बिस्तरो धो, ईअं बि न चओ त ॾाढी धप अथसि, न, नक खोले वेहो, जेतिरी बदबू हूंदी ओतिरो तव्हांखे सवाब थींदो। वाला तनहरुमा, ऐं उन्हनि खे झिणकियो न वा, कुल लहुमा कौलन करीमा, उन्हनि सां ॻाल्हायो न सुहिणे नमूने सां, नरम नरम लहजे में, जीअं दोस्तनि सां मुहबत भरिया जुमला ॻाल्हाईंदा आहियो न, ओ मुंहिंजा मिठा, ओ मुंहिंजी सुहिणी, हुकुम कर, इहे लफ़्ज़ पंहिंजे अब्बे अम्मा खे चओ त बेड़ा पार थियनि। वकुल लहुमा कौलन करीमा, क़ुरान तो फरमाए उन्हनि जे लाइ सुठो कौल बयान कयो, सुठो ॻाल्हायो त हू तव्हांजी ॻाल्हि ॿुधी ख़ुशि थियनि। अॻिते अल्लाह फरमायो वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, कुरान तो फरमाए वक़्फ़िद लहुमा, झुकाए उन्हनि ॿिन्ही जे लाइ, अब्बे अम्मा जे लाइ पंहिंजा हथ, ऐं हथ खोलियूं वत। दुनियावी महबूब खे भाकुर न विझ, उन्हनि खे भाकुर न पाए, तुंहिंजा हथ अब्बे अम्मा लाइ खुलियल हुजनि, जंहिं टाइम ते अचे अब्बे अम्मा खे भाकुर पाए, अब्बे अम्मा जे लाइ अचे न हथ झुकायूं अच। वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, वॾो रहीम बणिजी, वॾो करीम बणिजी अब्बे अम्मा जे साम्हूं हथ झुकाईंदो अच, अब्बे अम्मा खे झुकी भाकुर पाए मिल। कुरान दर्स तो ॾे इहो दोस्तो, वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ये जेके अॻे में तव्हांखे ॿुधायमि इहो सभु ज़िंदगी में आहिनि, पर जॾहिं तव्हांजो अल्लाह तव्हां असांजे अब्बे अम्मा खे हयाती ॾे, पर मौत मिलणो न आहे, जॾहिं अब्बो अम्मा गुज़ारे वञनि त क़ुरान सेखारियो आहे पोइ वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, पोइ उन्हनि जे लाइ दुआ कंदो रह, मौला मौला ही मुंहिंजो अब्बो अम्मा हो, इन्हनि निंडे लाइ मुंहिंजे मथां वॾा कर्म कया, मूंखे संभालियऊं, मुंहिंजी ख़िदमत कयऊं, मूंखे निपाए वॾो कयऊं, या इलाहुल आलमीन हाणे इन्हनि ते ईअं रहम फरमाए जीअं दुनिया जे तख़्ते ते ही मूं ते रहम कंदा, ईअं तूं हिननि ते रहम फरमाए। हाणे उन्हनि जे लाइ दुआ कंदो रह, त ही दुआ जी सूरत ऐं शकिल आहे। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मुस्तफ़ा करीम अलैहि रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे। मुस्तफ़ा करीम फरमायो, ही मरहूम गुज़ारे वियो न मोहम्मद अज़ीम, ॾींहुं जुमे जो हो, ॿुधायां थो जुमे जे ॾींहुं मरण जा फ़ज़ाइल छा आहिनि। अन अब्दुल्लाह बिन उमर क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिल मुस्लिमी यमूतु बियौमिल जुमअह औ लैलतल जुमअह इल्ला वक़ाहुल्लाहु फितनतल क़ब्र। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, को भी मोमिन मुसलमान जुमे जे ॾींहुं या जुमे जी रात नाहे मरंदो मगर वक़ाहुल्लाहु फितनतल क़ब्र, अल्लाह उनखे क़ब्र जे फितने खां महफूज़ रखंदो आहे।
जुमे जे ॾींहुं मरण, जुमे जो ॾींहुं मरे या जुमे जी रात माण्हू मरे। मुस्तफा फरमायो फवकाहुल्लाहु फितनतल क़ब्र, मुनकर नकीर जो क़ब्र में अचण फितनो आ, उन्हनि जो रोबो ताब करण क़ब्र में फितनो आ, उन्हनि जा नेज़ा भाला खणी अचण क़ब्र में फितनो आ, तकलीफ़ जूं ॻाल्हियूं आहिनि। यानी इएं समझो शरा मिस्कात मिरकात शरा मिस्कात में अल्लामा मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमायो आ कि जेको जुमे जे ॾींहुं मुस्लमान मोमिन मरी वेंदो आ, मुस्लमान मा मिन मुस्लिमी यमूत यौमल जुमआ औ लैलतल जुमआ, मुस्लमान मोमिन मुनाफिक या काफिर न, जुम्मे जे ॾींहुं मरे या जुम्मे जी रात मरे। मिरकात शरा मिस्कात में अल्लामा मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमायो आ कि उन्हनि ॾे मुनकर नकीर सुवालो जवाब करण कोन ईंदा आहिनि। अल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे जुम्मे जी रात ऐं जुम्मे जे ॾींहुं जे सदके में माफ़ फरमाए छॾींदो आहे। वॾो एज़ाज़ आहे दोस्तो। ऐं उन खां पोइ मूंखे इहो बि ॿुधायो वियो कि मरहूम सॼे राज जे साम्हूं 23 दफ़ा कलमो पढ़ी पोइ दम परवाज़ थियो। मिशकात शरीफ जी हदीस आहे अन मुआज़ बिन जबल क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो वॾी नेमत आहे दोस्तो। मुस्तफ़ा करीम जी हदीस हजरत मुआज़ बिन जबल खां रिवायत आहे। अन मुआज़ बिन जबल क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन काना आखिरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। जेको माण्हू मरी वञे मुस्लमान मरण जे टेम ते कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुस्तफा करीम फरमायो मन कलामल आखिर मन काना कलामल आखिर ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। जेको कलमो पढ़ी दुनिया छॾे वञे कब्र में पहुचण उन जो कम आहे, जन्नत में पहुचाइण उनखे रब जो कम आहे। वॾो एज़ाज़ आहे। मरहूम अल्लाह ताला उनखे कलमे सां बि नवाज़ियो ऐं अल्लाह तबारक व ताला उनखे जुमे जे ॾींहुं मौत नसीब फरमायो। उनजे फर्ज़ंदनि खे लख लख मुबारकूं हुजनि। तव्हांजो अबो बख़्शायो आहे, सीधो जन्नत में आहे, पर उनजे बुलंद दरजात लाइ दुआऊं कंदा रहो। नौजवानो पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमतूं कयो। हज़रत हसन बसरी ताबई आहे। उन खां कंहिं पुछो साईं तोखे विलायत कीअं मिली? अल्लामा इमाम अब्दुर रहमान सफ़ूरी रहमतुल्लाह अलैह नुज़ातुल मजालिस में लिखियो आहे। साईं खां पुछो वियो तोखे विलायत कीअं मिली? साईं फरमायो मां अयूं चारींदो होसि, ॿकरियूं चारींदो होसि। पोइ अयूं चारे चारे गाह ओॾो कोन हूंदो, जूई कान हूंदी, परे परे अयूं चारण वेंदो होसि। अयूं चारे वापसि ईंदो होसि। अयुनि मां खीर कढी मुंहिंजो मामूल हूंदो हो। मुंहिंजा बच्चा रोअंदा हुआ, मुंहिंजा नंढा ॿार रोअंदा हुआ, जो कुझु बि हूंदो हो सभ खां पहिरियां अयुनि जो खीर कढी खणी मां पंहिंजे अबे अम्मा ॾे ईंदो होसि। अबे अम्मा खे पेश कंदो होसि। अबो ऐं अम्मा खीर पीअंदा हुआ, हुन खां बाद में पंहिंजनि बच्चनि खे पियारींदो होसि। हिकिड़े दफ़े अयूं परे हलियूं वियूं, मां उन्हनि सां हलियो वियोसि। राति जो देरि सां वापसि आयुसि। अयुनि जो खीर कढियोमि, खीर कढी खणी आयुसि, पर बाबो ऐं अम्मा सुम्ही रहिया हुआ। अम्मा ऐं बाबो सुम्ही रहिया हुआ। घरवारी ॿार बच्चा वेठा हुआ, जागनि पिया, रोअनि पिया वेठा। मूं चयो न न तव्हांखे खीर कोन ॾींदुसि जेसि ताईं मुंहिंजो अबो अम्मा खीर कोन पीअंदा। जो सॼी राति वेठो, अधु राति गुज़री, अबो अम्मा उथिया। उन्हनि खे उथारे गुरड़ी कराए खीर पीआरे पोइ पंहिंजे बच्चनि खे खीर ॾिनुमि। हिकिड़े दफ़े ईअं थियो, ॿिए दफ़े अम्मा साइण मूंखे सॾु कयो, हसन मूंखे पाणी पियार।
मां उथियुसि पाणी भरण वियुसि घड़े मां, सर्दीअ जी रात हुई, पाणी खणी आयुसि त अम्मा खे वरी निंड अची वई। आस्ते चयो मां अम्मा पाणी आंदो त अम्मा न ॿुधो, अम्मा सुती रही। सॼी रात पाणी तरीअ ते खणी बीठो हुउसि, मबादा मुंहिंजी अम्मा उथे वरी मूं वटां पाणी न घुरे। वो पाणी उत ॼमी वियो, सर्दीअ जी रात हुई, पाणी ॼमी वियो, बर्फ थी वियो, गिलास मुंहिंजे हथ जी चरीअ तरीअ ते चपड़ी वियो। अम्मा सुबुह जो उथी चई बाबा तू बीठो हुई? चयो मां तो पाणी घुरियो हो, तोखे पाणी ॾियण जे लाइ बीठो आहियां, सॼी रात पाणी खणी बीठो होसि। अम्मा खे ॾुख थियो कि मुंहिंजो बच्चो सॼी रात बीठो हो। अम्मा साइण पाणीअ खे धक हणी लाड़े छॾियो, चए अहिड़ो पाणी मूंखे न खपे जेको मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ ॾे। इमाम हसन बसरी फरमाइनि था, अम्मा जो धक कयूं, गिलास लथो त गिलास बर्फ़ जे करे मुंहिंजे हथ ते चपड़ी वियो हो, हीअं जो धक कयईं त मुंहिंजी खल लथी आई। अल्लाह जी ज़ात बाबरकात इलाम कयो हसन बसरी, क़ुरान में मूं चयो आहे कि पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयो। अबे अम्मा जी ख़िदमत कई अथई न, अॼु खां मां तोखे वलीउल्लाह बनाए थो छॾियां। अल्लाह हज़रत हसन बसरी खे विलायत अता फरमाई। न एतरी का इबादत हुई, न का रियाज़त हुई, आयूं चारींदे चारींदे अबे अम्मा जी ख़िदमत कंदे कंदे वली बणिजी वियो। पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयो, अबे अम्मा खे संभालियो। अबे अम्मा जे विसाल खां बाद मुस्तफ़ा करीम खे हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो, या रसूलल्लाह मुंहिंजो अबो अम्मा गुज़ारे विया आहिनि, मां हाणे बि उन्हनि जो हक़ अदा करण थो चाहियां, मौला हुननि जो मां हक़ अदा कीअं कयां? मुझे हबीब फरमायो, उन्हनि जो हक़ कीअं अदा कर कि उन्हनि जी बख़्शिश जे लाइ दुआ घुर, उन्हनि जे बदिले सदका ख़ैरात कर, ऐं उन्हनि जे दोस्तनि सां राब्तो ऐं वास्तो रख, उन्हनि जे मिटनि माइटनि सां वास्तो ऐं राब्तो रख। उन्हनि जा दोस्त आहिनि, उन्हनि जे दोस्तनि सां वञी वेह, उन्हनि खे पाण वटि घुराए। उन्हनि जा माइट आहिनि, उन्हनि जे माइटनि मां हथ न कट, उन्हनि जे माइटनि सां वेह, उन्हनि जे भाइरनि सां वेह, उन्हनि जे दोस्तनि अज़ीज़नि क़रीबनि सां वेह। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो इहो हुन जो हक़ अदा करणु आहे। अलहासिल दोस्तो, अबे अम्मा जो वॾो एज़ाज़ आहे उन्हनि जी ख़िदमत, ऐं उन्हनि खां अगरि ख़िदमत केरु नथो करे, साहिबी रसूला उकाशा नालो अथसि, उकाशा नालो अथसि। अल्लामा मोइनुद्दीन काशफी रहमतुल्लाह अलैह, उकाशा सहाबी जी जॾहिं रिवायत आंदी आहे, जॾहिं उनजी सवाने उमिरि आंदी आहे, उन में इहो वाक़ियो लिखो अथनि। लिखनि था कि हज़रत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जॾहिं विसाल जो टाइम आयो त सकरात में हुआ, भई घणा हीला बहाना कया विया, पर उनखे रूह परवाज़ न पियो थिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि शिकायत वई, अर्ज़ कयो, या रसूलल्लाह, अल्लाह जा हबीब, तव्हांजो प्यारो साहबी उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु सकरात में पियो आहे, उनजो रूह परवाज़ नथो थिए। या रसूलल्लाह, को वज़ीफ़ो, को हदियो, को तोहफ़ो ॿुधायो। पाण करीमन फरमायो, उनजी अम्मा खां पुछी अचो, अम्मा साण छा थी चवे। अम्मा खां पुछऊं, अम्मा छा थियो आहे, तो उकाशा ते राज़ी नाही छा? अम्मा फरमायो, न मां इन ते नाराज़ आहियां। मुस्तफ़ा करीम खे ॿुधायो वियो, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पाण मस्जिद नबवी खां हली उकाशा जे घर आया। उकाशा जी अम्मा खां पुछऊं, अम्मा तूं छा लाइ इन ते नाराज़ थी? अम्मा जवाब ॾिनो, साईं, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन नई नई शादी कई, हसीनो जमील हिन जी घरवारी, हिन जी घरवारीअ सां मोहब्बत हुई। मां वेठी हुयसि, मां पोड़ी हुयसि, ॿुढड़ी हुयसि, घरवारी हुनजी हसीनो जमील थोरो परे घरवारी सां गॾु वेठो हो। या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुनजी घरवारीअ खे मुंहिंजो वेहण जो अंदाज़ पसंदि न आयो। मूं ते तंज़ कयईं, खिलतईं, मज़ाक कयईं। पोइ उनखे ॾिसी मुंहिंजे पुट बि खिलतो, उनखे ॾिसी मुंहिंजे पुट बि खिलतो। मुंहिंजे वेहण जो अंदाज़ हुनजी घरवारी खे पसंदि न आयो, नापसंदगी हुनजी घरवारी खे हुई। उन खिलतो, तंज़ कयईं, मज़ाक कयईं। या रसूलल्लाह, मुंहिंजो पुट बि हुन सां गॾिजी खिलियो रुगो।
वो घटि वधि कोन ॻाल्हायईं, बेअदबी कोन कयईं। हुन सां वेठो, हुन खिलतो, हुन सां गॾिजी खिलतईं, या रसूल अल्लाह मुंहिंजे दिलि ते बार थी पियो, मूंखे ॾाढो ॾुख थियो, मां उकाशा खे माफ़ न कंदसि। हे तूं असां जेको अबे अम्मा खे धिका ॾेई हलिया था वञूं न दोस्तो, मुसलमान हो अबे अम्मा जी ख़िदमत कयो, मुसलमान हो अबे अम्मा सां एहसान वारो रवियो रखो, अबे अम्मा सां वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिन रहमा वारो रवियो रखो, उफ़्यूं वला तनहरहुमा वारो रवियो रखो। मुसलमानो अबे अम्मा जो क़दुरु करियो। उकाशा जे लाइ रसूलुल्लाह के अम्मा साइण ॿुधायो कि मां हिन खे माफ़ कोन कंदसि। पाण करीमन फरमायो इन करे त हिन जो रूह परवाज़ नथो थिए। अबे अम्मा जी जा नाराज़गी हूंदी न, उनखे सकरात ॾाढी ॾुखी थींदी। उकाशा सकरात में पियो आहे। पाण करीमन फरमायो सहाबा खे हलो काठियूं जमा करियो, काठियूं जमा करे उकाशा खे खणी अचो। उकाशा सहाबीअ खे ॾेरो ॾियारींदुसि, छो जो हिन ते अम्मा नाराज़ आहे। सहाबा इकराम या काठियुनि जो बुठो जमा थी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काठियुनि खे ॾेरो ॾियारायो, बाहि ॾियाराई। पाण करीमन फरमायो उकाशा खे खणी अचो। जंहिं ते अम्मा राज़ी न हूंदी उन जूं निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं उनखे फ़ाइदो कोन ॾींदियूं। अबे अम्मा जी रज़ा में अल्लाह जी रज़ा रखियल आहे। तंहिंजे करे हिन जूं निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं इन ताईं मशरूत आहिनि कि अबो अम्मा राज़ी हूंदा त इबादतूं क़बूल आहिनि, अगरि न त क़बूल कोन्हनि। खणी अचो सॼेरो था ॾियूंसि। सहाबा इकराम विया, उकाशा खे खणी आया। मां हूंदी आ, रोवंदी आई, ज़ारियूं कंदी आई, रड़ियूं कंदी आई, पिटींदी आई। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, छा सची पची मुंहिंजे पुट खे ॾेरे में था विझो छा? पाण करीमन फरमायो हाओ। अम्मा साइण फरमायो मूं हींअर बि माफ़ कयो मांसि, क़यामत में बि मां उकाशा खे माफ़ फरमाए छॾियो। अम्मा साइण माफ़ फरमायो। उन टाइम ते उकाशा कलमो पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तो अबे अम्मा जो क़दुरु करियो। अबे अम्मा जो क़दुरु न कंदो, हज़ारे नमाज़ूं पढ़ी अचो, सवें हज करे अचो। इबादत क़बूल इन शर्त ते थींदी कि अबो अम्मा राज़ी आहे त इबादत क़बूल आहे, अगर राज़ी न आहिनि त क़बूल कोन्हे। अलहासिल ये जेका तव्हां ख़ैरात कई आहे मरहूम मोहम्मद अज़ीम जे हवाले सां, अल्लाह ताला उनखे जन्नत में बुलंद मक़ाम अता फरमाए। हिकिड़ी बुखारी शरीफ़ जी हदीस ॿुधायां। ये चवंदो न ख़ैरात कंहिंजी आहे, भई मरहूम मोहम्मद अज़ीम जी ख़ैरात आहे। मां तनक़ीद नथो कयां, तव्हांखे सम्झायां थो। जेकॾहिं को दोस्त उन्हनि मां हुजे ॻाल्हि मुंहिंजी सम्झे, कॾहिं बि ईअं न सोचींदा करियो त ॻाल्हाए केरु थो, न, उन जो सूरत, उन जी शख़्सियत न ॾिसंदा करियो, ॾिसंदा कयो ॻाल्हाए छा थो। अगरि ॻाल्हि उन जी भली आहे, भले केर बि हुजे, भले गैर मुस्लिम हुजे, उन जी ॻाल्हि ते अमल कंदा कयो। अगरि आहे अल्लामा फल्लामा, ॾिसण में सूरत में सुहिणो ख़ूबसूरत, पर उन जी ॻाल्हि क़ुरान हदीस जी रूह सां न आहे, उन जी ॻाल्हि खे छॾे ॾियो। हमेशा शख़्सियत न ॾिसंदा कयो, ज़ात पात न ॾिसंदा कयो, ॻाल्हि ॾिसंदा कयो। मूंखे तव्हां न ॾिसो कि मां केरु आहियां, मां तव्हांखे मुस्तफ़ा करीम जी हदीस थो ॿुधायां। हदीस न हुजे तव्हां मूं वटि अचो, तव्हांखे बुखारी में मां ॾेखारींदुसि। किताबुल जनाइज़ बुखारी शरीफ़, हे फलाणे जी ख़ैरात आहे, हराम थी वई। तव्हांखे ख़बर ई कान्हे इस्लाम छा आहे। बुखारी शरीफ किताबुल जनाज़ा, हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जो सहाबी आहे। आयो बारगाह रिसालत में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में आयो। अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां मुसाफ़िरी में वियो हुयोसि,
सफ़र ते वियो हुयुसि तिजारत जे हवाले सां, कारोबार जे हवाले सां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे 6-7 महीना लॻी विया, वापसि आयुसि त मुंहिंजी अम्मा साइण इंतकाल करे वई। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां हाणे उन जो हक़ अदा करण थो चाहियां, छा कयां? मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, उन जे तरफ़ां को सदको या ख़ैरात कर। या रसूल अल्लाह, छा कयां? पाण करीमन फरमायो, को अहिड़ो कमु कर जंहिंजो सवाबु उनखे पहुचे, पर अहिड़ो कमु कर जेको सदक़े जारिया हुजे। सदक़े जारिया छा आहे? पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, उहो पाण पढ़ंदो, ॿियनि खे पढ़ाईंदो, उहे ॿियनि खे पढ़ाईंदा, उहे ॿियनि खे पढ़ाईंदा, उहे ॿियनि खे पढ़ाईंदा, क़यामत ताईं सिलसिलो हलंदो पियो। सदक़े जारिया, खूह खोटायो, बोर लॻरायो, वण पोखियो, जेसि ताईं वण जी छाई हूंदी माण्हू ॿिहंदा, सवाबु थींदो। बैठक बंदरायो, क़ुरान पाक मदरसे में वठी ॾियो, कंहिं ग़रीब खे कपिड़ा वठी ॾियो, को सिस्टम, मतिलबु अहिड़ो अमल कयो जेको घणो टाइम हले। मस्जिद बनायो, मदरसो बनायो, इहे सदक़े जारिया में ईंदा आहिनि। पाण करीमन फरमायो, सदको कर। या रसूल अल्लाह, कहिड़ो सदको करियां? पाण करीमन फरमायो, जेको सदको तोखां थी सघे। साहबी हो, मुस्तफ़ा करीम जो सोबत याफ़्ता हो, उन छा कयो? वञी खूह खोटायईं, खूह खोटायईं, खूह खोटाए उन ते तख़्ती लॻरायईं, हाज़ल बिअरो ले उम्मे सअद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा। मुस्तफ़ा करीम जे सहाबीअ खूह खोटाए उन खूह जो पाणी वक़्फ़ करे छॾियो। रस्ते ते खूह खोटायईं, पाणी वक़्फ़ करे छॾियईं, जेको बि ईंदो हो पाणी पीअंदो हो, उन ते तख़्ती लॻाए छॾियईं। ही खूह साद जी अम्मा जे सवाब जे लाइ आहे। असां ख़ैरात कयूं, हराम आहे? सहाबी ख़ैरात करे लिखाए छॾे, हाज़ल बिअर ले उम्मे साद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा। ही खूह जेको आहे उम्मे साद जे साद जी अम्मा जे सवाब पहुचाइण जे लाइ आहे। बुखारी शरीफ में यह रिवायत मौजूद आहे, यानी सहाबा ख़ैरात कंदा हा, ख़ैरात जो नालो भी रखंदा हा कि ख़ैरात खूह ख़ैरात आहे, सदको आहे। कंहिंजो सदको? साद जी अम्मा जो सदको आहे। उहो खूह अञा ताईं आहे, अञा ताईं आहे। मस्जिद मक्का मुकरमा खां मदीना मुनव्वरा, जंहिं रस्ते सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई ही, जंहिं रस्ते सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई ही, अॼु ताईं उहो रस्तो आहे। जॾहिं मक्के मदीने पाक मां तव्हां मैदाने बदर वेंदो, अल्लाह असां सभिनि खे नसीब फरमाए, मदीने पाक मां मैदाने बदर जी ज़ियारत लाइ जॾहिं माण्हू वेंदा आहिनि, उन रस्ते में अॼु ताईं उहो खूह आहे। उन खूह जो नालो अॼु ताईं मशहूर आहे, हाज़ल बिअरो ले उम्मे सअद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा। 1400 साल गुज़री विया आहिनि, उहो खूह अञा ताईं आहे, अञा ताईं हज़रत साद जी अम्मा जे नाले ते आहे। असां चऊं त फलाणे जे ख़ैरात जी मानी अच, न न न न, हराम 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 हराम। इमाम बुखारी कोन पढ़ियो, रसूलुल्लाह जा साहबी कोन पढ़िया हा। बस तासुब न रखो, मोहब्बत रखो। तव्हांखे इमाम बुखारी जी आंदल रिवायत ॿुधाई आहे, तव्हांखे नज़र न अचे मूं वटि अचो, तव्हांखे मां ॾेखारींदुसि। अचे नज़र तव्हांखे अचे, पढ़ी ॾिसो, तर्जुमो तव्हां पंहिंजे मौलवियुनि जो खणी अचो, तव्हांखे मां ॾेखारियां। अगर रिवायत हुजे, मनंदा कयो त 3 भी हिलाल, 10 भी हिलाल, 40 भी हिलाल, 12 भी हिलाल, सभु हिलाल आहे। छो जी नाला सिर्फ़ फर्ज़ी आहिनि, आर्ज़ी आहिनि, सिर्फ़ माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ, असुल में ख़ैरात हूंदी आहे। अलासिल अदा वारनि पंहिंजे वालिद मोहतरम जे लाइ इसाले सवाब लाइ सिस्टम कयो आहे। तव्हांखे ॿुधायो कि हू कलमो पढ़ी विसाल करे वियो हो। अन मुआज़ बिन जबल क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुस्तफ़ा 1400 साल पहिरियां बिशारत ॾिनी आहे, मन कान आख़िरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। मुस्तफ़ा 1400 साल पहिरियां ॿुधायो आहे, जेको कलमो पढ़ी, आख़िरी कलाम कलमे वारो पढ़ी दुनिया छॾींदो, दख़लल जन्नह, सिधो जन्नत में वेंदो, ॿियो को शर्त कोन्हे। बस मन कान आख़िरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, जंहिं कलमो पढ़ी दुनिया छॾी जन्नत में दाख़िल थी वियो।
मा मिन मुस्लिमी यमूतु यौमल जुमा औ लैलतल जुमा इल्ला वकाहुल्लाहु फितनतल क़ब्र। उन खां बाद हिकिड़ी रिवायत ॿुधाइण थो चाहियां बच्चन जे लाइ कि तव्हां बच्चा आहियो, तव्हां खां अगरि थी सघे कोशिश करियो हर जुमे जे ॾींहुं पंहिंजे अबे अम्मा जी क़ब्र ते वेंदा कयो। अबो विसाल करे वियो आहे त अबे जी क़ब्र ते, अम्मा विसाल करे विया त अम्मा जी क़ब्र ते, ॿई विसाल करे विया आहिनि त ॿिन्हिनि जी क़ब्र ते। अगरि दूर आहे, हर जुमे नथा वञी सघो, जॾहिं बि वञो जुमे जे ॾींहुं वञो। मुस्तफ़ा करीम जी हदीस मिशकात शरीफ बाबुल जनाइज़ में हज़रत मोहम्मद बिन नुअमान खां रिवायत आहे, काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़ारा क़ब्र अबवैहि औ अहदुहुमा मिन कुल्ल यौमिल जुमा कुतिब गुफ़िर लहू व कुतिब बर्रा। मुस्तफ़ा करीम फरमायो जेको जुमे जे ॾींहुं पंहिंजे अबे अम्मा जी क़ब्र ते या इन्हनि ॿिन्ही मां कंहिं बि हिकिड़े जी क़ब्र ते वेंदो, मंज़ार क़ब्र अबवैहि, सिर्फ़ ज़ियारत करे, अल्लाह न पढ़े, कुल न पढ़े, यासीन न पढ़े, सिर्फ़ उन मिट्टीअ जे ढेर खे ॾिसे, मंज़ार क़ब्र अबवैहि, बस ये लफ़्ज़ आहिनि। कहने मौलवी साहब वेठो आहे, पुछा कजो मिशकात शरीफ किताबुल जनाइज़ फसल सुअम में यह हदीस मौजूद है। किताबुल जनाइज़ फसल सुअम हदीस मौजूद है। मन ज़ारा क़ब्र अबवैहि, सिर्फ क़ब्र जी ज़ियारत करे, अबे अम्मा जी क़ब्र जी या ॿिन्ही मां कंहिं बि हिकिड़े जी क़ब्र जी, मिन कुल्ल यौमिल जुमा, हर जुमे या जुमे जे ॾींहुं गुफ़िर लहू, अल्लाह उन ज़ियारत करण वारे पुट जे गुनाहनि खे माफ़ करे छॾींदो। हे चवंदा मिट्टीअ जा ढेर आहिनि, मिट्टीअ जा ढेर आहिनि, अदा तोखे ख़बर ई कान्हे त इस्लाम असांजे हिन मिट्टीअ जे ढेर खे केॾी अहमियत ॾिनी आहे। हा तौबा कयूंसीं, क़बूल थी नथी, हेॾा मुस्तफ़ा जी बिशारत आहे, मन ज़ारा क़ब्र अबवैहि औ अहदिहिमा, बस जेको हुन मिट्टीअ जे ढेर अबे अम्मा जी क़ब्र जी ज़ियारत करे, कुछ भी पढ़ण जो हुकुम कोन्हे, सिर्फ़ उते पुॼे, पुॼण सां ई, ज़ियारत करण सां ई पुॼण वारे बच्चे जा गुनाह माफ़। गुफ़िर लहू व कुतिब बर्रा, उन जो नालो अल्लाह नेको कारण में लिखी छॾींदो आहे। जॾहिं बि पंहिंजे अबे अम्मा जी क़ब्र ते वञो, कोशिश कंदा करियो हर जुमे वेंदा करियो, हर जुमे न तब जुमे जे ॾींहुं वेंदा कयो। अल्लाह ताला उन क़ब्र जी ज़ियारत जे सदक़े में तव्हां असांजा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे। अल्लाह ताला खां दुआ है कि यकीनन मुस्तफ़ा करीम बिशारत ॾिनी आहे कि कलमे पढ़ण वारो जेको इंतकाल करे वेंदो आहे जन्नत में वेंदो आहे, जुमे जे ॾींहुं मरी वेंदो आहे उहो जन्नत में वेंदो आहे। अल्लामा मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह मिरकात शरा मिशकात में लिखियो हुआ कि जुमे जे ॾींहुं ये जुमे जी रात मरण वारे खां क़ब्र में सुवाल ई न आहे थींदो, बेशर्ते हिकु मुस्लमान हुजे। अलासर हुन खां सुवाल ई न आहे थींदो, बसि रसूलुल्लाह ईंदा आहिनि हुनखे जन्नत जी खिड़की खोले ॾींदा आहिनि। इन्हनि बिशारतुनि जे तहत मरहूम मोहम्मद अज़ीम डायरेक्ट जन्नत में वियो आहे। हीउ जेको सिस्टम थियो आहे हुनजी बुलंदी दरजात जे लाइ थियो आहे। अल्लाह ताला हुनखे जन्नत में बुलंद दरजात अता फरमाए। अल्लाह ताला मरहूम जे वारसनि खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। उथी बियो मुख़्तसर सलात व सलाम पढ़ंदासीं। मुस्तफ़ा जाने रहमत पेला को सलाम शमहे बज़ में हिदायत पेला को सलाम हो हमारे नबी उनके हम उम्मती हो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत बेला को सलाम मुस्तफ़ा जाने रहमत बेला को सलाम। मौलवी साहब अकरम दुआ करें।
करो दुआ करो कुछ तो हिस्सो मिलायो ना मोहम्मद अजीम नालो अमर मोहम्मद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाइ वल मुरसलीन जज़ल्लाहु अन्ना सय्यिना मौलाना मुहम्मदन मा हुवा अहलु अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। या मौला करीम या इलाहुल आलमीन असांजी या महफ़िल सजाण या मौला करीम तिलावत कुरान पाक करण ऐं नात शरीफ़ पढ़ण या मौला करीम वाज़ो नसीहत करण ऐं ॿुधण या मौला करीम पंहिंजी पाक बारगाह अलीअ में क़बूल मंज़ूर फरमा। इन जे सवाब तो ईशा निशान अता फरमा। या इलाहुल आलमीन तमाम जो सवाब हुज़ूर अलैहिस्सलाम जी बारगाह में तोहफ़तन हदियतन नज़रतन अक़ीदतन मुहब्बतन इश्क़तन पेश करिया तो क़बूल मंज़ूर फरमा। हुज़ूर अलैहिस्सलाम जे तवस्सुल से तमाम अंबिया इकराम तमाम साहबा इकराम ताबईन तबा ताबईन अहले बैत अज़वाज मुताहरिन जी अरवान की ईसाल करिया तो क़बूल मंज़ूर फरमा। हुज़ूर अलैहिस्सलाम जे तुफ़ैल या मौला करीम कुल मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जेतरा आया नचींदा या मौला करीम तमाम जी अरवान की ईसाल करिया तो क़बूल मंज़ूर फरमा। ख़ुसूस बिलख़ुसूस इन तमाम जो सवाब हुज़ूर अलैहिस्सलाम जे तुफ़ैल या मौला करीम मरहूम मोहम्मद अज़ीम जे रूह के ईसाल करिया तो क़बूल मंज़ूर फरमा। मरहूम जा सगीरा कबीरा नंढा वॾा तमाम गुनाह मुआफ़ फरमा। मरहूम के जन्नतुल बरी जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमा। या मौला करीम मरहूम जे हालत रहम करम फरमा। या मौला करीम मरहूम जे कब्र के हद निगाह वसी फरमा। या मौला करीम मरहूम जे कब्र के जन्नत जे बागन में हिकु बाग बना। या इलाहुल आलमीन मरहूम जे हक़ में या मौला करीम हुज़ूर अलैहिस्सलाम जी शफ़ाअत नसीब फरमा। या मौला करीम मरहूम के जन्नत में हुज़ूर अलैहिस्सलाम जो पड़ोस नसीब फरमा। या मौला करीम मरहूम जे लवाहिकीन के सब्र जमील अता फरमा। सब्र जमील ते अजर अज़ीम अता फरमा। या मौला करीम या इलाहुल आलमीन असां सभिनीनि के या मौला करीम कब्र आख़िरत जी खूब खूब तैयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या मौला करीम असां सभिनीनि के या मौला करीम नेक परहेज़गार ऐं मुत्तक़ी बना। या मौला करीम या इलाहुल आलमीन या मौला करीम सुन्नत जे मुताबिक़ असां सभिनीनि के ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। या मौला करीम या असांजी दुआ बिलख़ुसूस मरहूम जे हक़ में क़बूल मंज़ूर फरमा। बिलउमूम असां सभिनीनि जे हक़ में क़बूल मंज़ूर फरमा। قال الله تبارك في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وآل بيته وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون والسلام على المرسلين والحمد لله رب العالمين برحمتك يا أرحم الراحمين.